Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. क़ौमी असम्बली में ऑपोजिशन लीडर तरफ़ां FI जी जांच टीम मथां खेसि हिरासा करण जा इल्ज़ाम। शहबाज शरीफ जो चवणु आहे त FI जी टीम साणस गैर मुनासिब रवैयो रखियो। अमलदार अढंगे लहजे में ॻाल्हाए रहिया हुआ। जांच टीम जो रवैयो मूंखां बर्दाश्त न थियो। FIA जा ऑफिसर्स वॾा टहक ॾेई मज़ाक उॾाए रहिया हुआ। नैब खां पोइ FIA मूं ख़िलाफ़ कूड़ा केस ॾिना विया। FIA आॾो बि सवालनि जा जवाब ॾेई चुको आहियां। FIA ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। FIA इख़्तियारियुनि जो चवणु आहे त शहबाज शरीफ सवालनि जा सही जवाब न ॾिना हुआ। हू जांच में बि सहकार नथो करे। लाहौर जी अदालत मनी लॉन्ड्रिंग केस में शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जी उबूरी ज़मानत में 2 ऑगस्ट ताईं वाध करे छॾी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अमरीका रवानो। ज़रियनि जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी अमरीका में 8 ॾींहं तरसंदो। PP चेयरमैन अमरीका में हिकु कॉन्फ्रेंस में शिरकत करण सां गॾु अहम मुलाक़ातूं कंदो। पीपल्स पार्टी तरफ़ां बिलावल भुट्टो ज़रदारी जी गैर मौजूदगी में आसिफा भुट्टो ज़रदारी खे सियासी मैदान ते आणण जो फ़ैसिलो। ज़रियनि जो चवणु आहे त हाणे आसिफा आज़ाद कश्मीर में चूंड मुहिम हलाईंदी। अंडर 19 जी टीम हिकिड़ो भेरो न 3 भेरा अमरीका वञे। इमरान ख़ान 5 साल पूरा कंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो बिलावल भुट्टो ज़रदारी जे अमरीकी दौरे ते तबसरो। आज़ाद कश्मीर में मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो त PDM ख़त्म थी चुकी आहे। आज़ाद कश्मीर जी चूंडुनि खां पोइ हुकूमत ऐं ऑपोज़िशन में लाॻापा ठीक थी वेंदा। अफ़गानिस्तान में अमन जा ख़्वाहिशमंद आहियूं। आर्मी चीफ पाण अमन लाइ क़दम खणी रहियो आहे। अफ़गान अवाम जेको फ़ैसिलो कंदो उहो असांखे क़बूल हूंदो। पंहिंजी सरज़मीन कंहिंजे ख़िलाफ़ इस्तेमालु थियण न ॾींदासीं। सिंध में PTI तरफ़ां पंहिंजे ई इतिहादी GDA जा माण्हू टोड़ण जो सिलसिलो जारी। हाला जे मख़दूम फज़ल हुसैन खां पोइ मटियारी जी अहम शख़्सियत जलाल शाह ॼामोट PTI में शामिल थियण लाइ संदरा ॿधी वरिता। अॻूणे MPA ऐं GDA अॻवान जलाल शाह ॼामोट जूं कराची में गवर्नर इमरान इस्माइल ऐं PTI अॻवान जहांगीर तरीन सां मुलाक़ातूं। जलाल शाह ॼामोट खे PTI में शामिल थियण जी दावत। ज़रियनि मूजिबि जलाल शाह ॼामोट तरफ़ां जल्द PTI में शामिल थियण जा इम्कान। सिंध में परदेहिन खे गैर कानूनी ऐं जाली सुञाणप कार्ड ठाहे ॾियण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार नादरा ऑफिसर्स कराची जी अदालत अॻियां पेश। अदालत नादरा ऑफिसर्स खे 3 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते FIA हवाले करे छॾियो। जवाबदारनि में अशफाक खान, ख़याल खान, मोहम्मद रसूल, अख्तर मोहम्मद, मोहम्मद इब्राहिम, अब्दुल वहाब ऐं अफरोज़ अली शामिल। FIA जो चवणु आहे त गिरफ़्तार नादरा ऑफिसर्स रिश्वत वठी ईराननि, बर्मिन, बंगालिनि ऐं अफ़गाननि खे जाली सुञाणप कार्ड ठाहे ॾिना। FIA ह्यूमन ट्रैफिकिंग सेल कार्रवाई कंदे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो हो। कराची में रीजनल ऑफिसर जे दौरे ऐं ख़िताब दौरान नादरा चेयरमैन तारिक मलिक जो चवणु आहे त एजेंट माफ़िया सां मिली भगत ऐं औरतुनि खे हिरासा करण ते 39 मुलाज़िमनि खे मुअतल कयो वियो आहे। करप्ट ऑफिसर्स खे कानून मूजिबि सज़ा ॾिनी वेंदी। नादरा में नाक़िस कारकर्दगी, करप्शन ऐं हिरासमेंट कंदड़नि खे बर्दाश्त न कयो वेंदो। पंजाब जे वॾे वज़ीर जी ख़ुसूसी मुआविन फिरदौस आशिक़वान ऐं PPMNA कादिर ख़ान मंदोखेल विच में झेड़े वारो मामिलो। कराची जी अदालत फिरदौस आशिक़वान ख़िलाफ़ केस दाख़िल करण लाइ PP अॻवान तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त रद्द करे छॾी। PPMNA कादिर मंदोखेल जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी। कादिर मंदोखेल TV शो दौरान चमाट हणण ते फिरदौस आशिक़वान ख़िलाफ़ केस दाख़िल करण लाइ दरख़्वास्त ॾिनी।
थरकोल माइनिंग कंपनी जी इंतज़ामिया पोरत दोदो भील केस में वफ़ाक़ी इंसानी हक़नि वारे खाते जे वफ़्त सां मिलण खां इनकार करे छॾियो। थरकोल इंतज़ामिया तरफ़ां वफ़ाक़ी हुकूमत जे वफ़्त सां मुलाक़ात खां माज़रत कंदे चयो वियो त बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जे चेयरमैन ऐं सूबाई वज़ीर तवानाई इम्तियाज़ शेख मुलाक़ात करण खां रोकियो आहे। पोरत दोदो भील केस बाबति अंदरूनी तौर जारी जांच मुकमल थियण ताईं का बि ॼाण नथी रही सघिजे। पीटीआई अॻवान लाल माली जी अॻवानी में पहुतल वफ़्द थरकोल इंतज़ामिया सां मुलाक़ात बिना वापसि। आने से बोलिंग कयो। पनो आकिल में चोरी दौरान ॿिनि चोरनि खे भञकड़ी खे पकड़े तशद्दुद करण वारे मामले ते पैदा थियल तकरार तेज़। जागीरानी बिरादरी जी हथियारबंदनि तरफ़ां पलांद में ॿिनि ॻोठाणनि खे अगवा करे तज़लील। हथियारबंदनि ज़ुबैर ऐं उबैद जतोई खे गाॾी मां लाहे पंहिंजे ॻोठ खणी विया। ॻोठाणनि खे गिची में चपलूं ॿधी ऐं कारे मलण बाद ॻोठ में गश्त करायो वियो। हथियारबंदनि ॻोठाणनि जी तज़लील वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे छॾी। हथियारबंदनि तज़लील बाद मुग़वी ॻोठाणनि खे आज़ादु करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त सांगी थाणे जी हद में 3 ॾींहं अॻु ॿिनि चोरनि खे सोघो करण बाद तशद्दुद कयो वियो हो। हथियारबंदनि पलान में अॼु ॿिनि ॻोठाणनि खे अगवा कयो। गंबट में PPM ने फज़ल शाह जे भाउ भाॼाई ऐं भाइटनि ते पीर ऑफ गंबट ते कातिलाणे हमले जो केस दाख़िल। गंबट थाणे ते दाख़िल केस में अहमद अली शाह सनस घरवारी पुट ऐं धीउ खे जवाबदार नामज़द कयो वियो। 4 अणॼातल जवाबदार बि केस में नामज़द। केस जे फरियादी शफ़क़त शाह जो चवणु आहे त अहमद अली शाह जी न्याणी अहमद अली शाह जी न्याणी मुक़दस शाह कुझु ॾींहं अॻु सनस भाइटे कंबर अली शाह सां पसंदि जी शादी कई हुई, जंहिं तां अहमद अली शाह ऐं सनस घर भातियुनि हथियारबंदनि सां गॾिजी घर ते हमिलो कयो। हमले दौरान हथियारबंदनि खेसि अग़वा ऐं क़त्ल करण जी कोशिशि कई। पाड़े वारनि जे पहुचण ते हथियारबंद फरार थी विया। पीर ऑफ गंबट शफ़क़त अली शाह जे घर ते गुज़िरियल ॾींहुं हमलो थियो हो। पुलिस केस में नामज़द जवाबदार गिरफ़्तार न कया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 9 दर्जे जे इम्तिहाननि में कॉपी जी धुम। इम्तिहान शुरू थियण खां अॻु ई रियाज़ी जो पर्चो आउट। लाड़काणे जे इम्तिहानी सेंटर्स में शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं सरेआम कॉपी कंदा रहिया। इंतज़ामिया ख़ामोश। शागिर्दनि मोबाइल ते जवाब ॾिसी पेपर हल कयो। उमरकोट में 9 दर्जे जो इम्तिहान शुरू थियण खां अॻु बायोलॉजी जो पर्चो आउट। पाबंदी बावजूदि इम्तिहानी सेंटर्स ते मोबाइल फ़ोन जो इस्तेमालु। ॾहरकी में बि इम्तिहान शुरू थियण खां अॻु रियाज़ी जो पर्चो आउट थियो। शागिर्दनि खे अॻुवाट ई व्हाट्सएप ते सवालनामो मिली पियो। कश्मीर में इम्तिहानी सेंटर्स ते सरेआम कॉपी जी धुम मतल। फेडरल बोर्ड तहत मैट्रिक ऐं इंटर जा सालियाना इम्तिहान अॼु खां शुरू। पंजाब ऐं KP में बि इंटर जा इम्तिहान शुरू थी विया। जोही जे असिस्टेंट कमिश्नर ऐं औरत डॉक्टर विच में मुबैना हिरासमेंट तां पैदा थियल तकरार जो राजोड़ी ज़रिए ठाह थी वियो। AC जोही साहब ख़ान लुंड ऐं डॉक्टर हुस्ना बलोच दादू जी अदालत में ठाह बाबति आगाही ॾिनी। ज़रियनि जो चवणु आहे त जोही जे बासर शख़्सियतुनि जी टियाकड़ी सां AC ऐं औरत डॉक्टर विच में ठाह करायो पियो। AC तरफ़ां दादू जी अदालत वटि लिखत में जमा करायल जवाब में लेडी डॉक्टर खे हिरासा करण वारनि इल्ज़ामनि जी तरदीद। इस्लामाबाद में जोड़े ते तशद्दुद जे केस में 5 जवाबदार बिलाल मरवत भी गिरफ़्तार। पुलिस पहिरीं गिरफ़्तार चयनि मां 3 जवाबदारनि जो जिस्मानी रिमांड हासिल करे वरितो। जवाबदार उस्मान मिर्ज़ा, फरहान शाहीन ऐं अताउर रहमान वधीक 4 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले।
पुलिस जोड़े ते तशद्दुद ऐं तज़लील वारी वीडियो सोशल मीडिया तां हटाइण लाइ PTA खे ख़त लिखी छॾियो। समूरनि जवाबदारनि जा पासपोर्ट वॉच लिस्ट में रखण लाइ बि दरख़्वास्त दाख़िल। केस में मरकज़ी जवाबदार उस्मान मिर्ज़ा जो भाउ अली अबरार, साथी विहान ऐं मोहिब बंगश पुलिस जी पकड़ में न आया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी न मिलण सबबि ज़मीनूं सुकी ठोठ थी वियूं। फसल न थियण ते पुछड़ी जा आबादगार एहतजाज करण ते मजबूर। गढ़ी खैरो में आबादगारनि पुछड़ी जे आबादगारनि जो पाणी खोट ख़िलाफ़ बेगारी पुल ते धरणो। पुल जे ॿिन्ही पासनि खां केतिरियूं ई गाॾियूं बीहजी वयूं। टंडो बागो में अकरम ऐं बागेवाह जा आबादगार पाणी खोट ख़िलाफ़ रस्तनि ते निकिरी आया। बागेवाह पुल ते धरणे सबबि केतिरी ई देरि ताईं ट्रैफ़िक मुअतल। मीरपुर साकरो में शाखुन ऐं सिम नालनि में पाणी खोट ख़िलाफ़ 3 ॾींहं बि बुख हड़ताल। दौड़ ऐं बहराम में बि आबादगारनि जो पाणी चोरीअ ख़िलाफ़ मुज़ाहिरो। आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ नारेबाज़ी। आबादगारनि जो चवणु आहे त आपाशी अमलदार पैसनि एवज़ बासर ज़मींदारनि खे सदन हिसे जो पाणी विकिणी रहिया आहिनि। शाखुन वाहुन ऐं कैनाल्स में पुछड़ी जे आबादगारनि ताईं पाणी न पहुचण सबबि ज़मीनूं सुकी ठोठ थी वियूं। पुछड़ी जे आबादगारनि तरफ़ां फ़ौरी तौर ज़रई पाणी ॾियण जो मुतालबो। डॉक्टर महाशाह जे मुबैना अपघात वारे केस में जवाबदारनि ते हिकु भेरो ॿीहर पर्दे जुर्म लागू न थी सघियो। मक़ामी अदालत जवाबदारनि जूं ज़मानतूं रद्द करण वारी इस्तदा रद्द कंदे चयो त ज़मानतूं रद्द कराइण लाइ हाई कोर्ट सां राब्तो कयो वञे। जेके जवाबदार जांच में सहकार नथा कनि उन्हनि जूं ज़मानतूं रद्द थियणु घुरिजनि। अदालत केस ते ॿुधणी 24 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। डॉक्टर महाशाह केस में फ़रियादी तरफ़ां जवाबदारनि जूं ज़मानतूं रद्द कराइण लाइ सिंध हाई कोर्ट वञण जो ऐलान। हाला में 7 सालनि जी नींगरी सां जिनसी ज़्यादती जो ॾोह साबित थियण ते वैशी जवाबदार खे 10 साल तीर। मटियारी जी अदालत जवाबदार रिज़वान खे 10 साल कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदार खीर वठण लाइ घरां निकितल नींगरी खे पंहिंजी हवस जो निशानो बणायो हो। सिराणी भरिसां ॻोठ पांदी मल्हा में नारी सां ज़्यादती केस में जवाबदार गिरफ़्तार। बदीन पुलिस वाक़े जो 3 ॾींहनि खां पोइ जवाबदार सुलेमान मल्हा खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार जी मेडिकल टेस्ट लाइ जुज़ा वरिता विया आहिनि। रिपोर्ट अचण बाद ज़्यादती जी तस्दीक या तरदीद थी सघंदी। दादू भरिसां पसंदि जो परणो कंदड़ जोड़े खे खंभण जी कोशिश नाकाम। भुलजी स्टेशन लिंक रोड ते हथियारबंदनि जे हमले दौरान जोड़े खे खंभण जी कोशिश। मज़ामत ते पसंदि जो परणो कंदड़ नौजवान जो वालिद ज़ख़्मी इलाइक़े वासियुनि विच में पई। जोड़े खे छॾाए वरितो। फुलजी पुलिस तरफ़ां केस दाख़िल करण खां इनकार बाद जोड़ो अदालत पहुची वियो। तहफ़्फ़ुज़ ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ दरख़्वास्त दाख़िल। सालेपट भरिसां नारा कैनाल में विंजदड़ ॿारनि ते वाॻूअ जो हमिलो। वाॻू हिकु नींगरी खे खणी वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ सुनारो महर में चइनि वरनि जी नींगरी सईदा नारा कैनाल में विंजी रही हुई त वाॻू खेसि खणी वियो। काज़ी अहमद जे विच शहर में मोटरसाइकिल सवारनि में झेड़ो। हिकु शहरी तरफ़ां ॿिए शहरी खे सरेआम चाकू हणी मारण जी कोशिश। विच शहर में जारी झेड़ो टारण लाइ पुलिस हरकत में न आई। शहरी भी तमाशो ॾिसंदा रहिया। ऐं सऊदी अरब में ज़िलहज जो चंड नज़र न आयो। अरब मीडिया मूजिब सऊदी अरब में ईद उल अज़हा 20 जुलाई ते थींदी। हज जो अहम रुकन वक़ूफ़े अरफ़ात 19 जुलाई ते अदा कयो वेंदो। पाकिस्तान में ज़िलहज जो चंड ॾिसण लाइ चंड ॾिसणी कमेटी जो इजलास अॼु थी रहियो आहे। कराची में मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास चेयरमैन अब्दुल ख़बीर आज़ाद जी सदारत हेठि। अस्सलामु अलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस तव्हां ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शामिल कयूं था हिन ब्रेक खां।